अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत पारां मैट्रिक ऐं इंटर जे शागिर्दनि खां लाज़मी मज़मूननि जा 10 जुलाई खां इम्तिहान वठण जो फ़ैसिलो। शफ़क़त महमूद चयो आहे त शागिर्दनि खां रुॻो 4 लाज़मी सब्जेक्टनि जो इम्तिहान वरितो वेंदो, बिना इम्तिहान जे को बि प्रोमोट न थींदो। मौजूदा हालातुनि में भारत सां वापार कश्मीर सां गद्दारी हूंदी। जेसीं ताईं मोदी सरकार बालारियल कश्मीर बाबति हिक तरफ़ा फ़ैसिला वापसि न वठंदी, तेसीं ताईं भारत सां वापार न थींदो। अपोज़िशन पारां वफ़ाक़ी हुकूमत खे बजट दौरान टफ टाइम ॾियण जो फ़ैसिलो। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ पार्टीअ जे MNS खे बजट सेशन दौरान हाज़िरी यकीनी बणाइण जी हिदायत करे छॾी। पीपल्स पार्टी ऐं ANP बि अपोज़िशन सां एहतजाज में गॾु हूंदी। नून लीग जे मुफ्ता इस्माइल चयो आहे त हुकूमती क़दमनि मां लॻी रहियो आहे त अवाम दुश्मन बजट पेश कयो वेंदो, जेको पास थियण न ॾींदासीं। नए माली साल जी बजट में घटि आमदन वारो तबिको इमरान जे निशाने ते आहे। अवाम दुश्मन बजट मंज़ूर थियण न ॾींदासीं। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त इमरान अमीरनि खे MNC ऐं ग़रीबनि खां टैक्स उगाड़े रहियो आहे। सिंध हुकूमत पाणी चोरी बाबति इर्साज इल्ज़ाम रद्द करे छॾिया। वज़ीर अज़म खां 1991 वारे ठाह तहत पाणी फ़राहम करण जो मुतालबो। आपाशी वारे वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो आहे त सिंध में ज़राअत लाइ त परे जी ॻाल्हि, पर हाणे पीअण जे पाणी बि अणलब थी वियो आहे। पाणी विर्छ शफ़ाफ़ बणाइण लाइ भले मॉनिटर मुक़ररु कया वञनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी वज़ीर अज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात। सिंध में अमन अमान बाबति बि रिपोर्ट पेश कई ऐं सूरत हाल खां आगाह कयो। ज़रियनि जो चवणु आहे त शेख रशीद धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन में मदद करण वारी आछ बाबति बि आगाही ॾिनी। STP ज़िले शहीद बेनज़ीराबाद पारां बेरिया टाउन ऐं बालूअ जा कोबा पुलिस ख़िलाफ़ हिक एहतजाजी रैली STP ऑफिस खां ज़िले सदर निसार कीरियो जी अॻुवाणीअ में कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदी। नवाब शाह प्रेस क्लब पहुती। उन मौक़े ते निसार कीरियो बाग़ी रफ़ीक मला चयो त सिंध में बेरिया टाउन ठाहिण जो मतिलबु सिंध जी ज़मीन ते कब्ज़ो करणु आहे, जेको सिंधी ग़रीबनि सां सरासर ज़ुल्म आहे। ॿी तरफ़ SHO बालूअ जा कोबा ख़िलाफ़ बि सख़्तु नारेबाज़ी कई। उन्हनि चयो त SHO गुलज़ार मरी असांजे कारकुन बुढल बख्शी ते कूड़े खे FIR दाख़िल कराई आहे, जेको सरासर ज़ुल्म आहे। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहसन अली शाह चयो आहे त पोलियो ख़िलाफ़ असराइती मुहिम सां ई पोलियो जो ख़ात्मो मुमकिन आहे। उन लाइ सिहत खाते जा अमलदार ऐं पोलियो टीमूं क़ौमी फ़र्ज़ सम्झी पंहिंजी ड्यूटी अदा कनि। डिप्टी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस शहीद बेनज़ीराबाद रेंज इरफान अली बलोच जी सदारत हेठि इंक्वायरी ऑफिस जो हिकु इजलास संदसि ऑफिस में थी गुज़रियो। इजलास में इंक्वायरी ऑफिसरनि सां ख़िताब कंदे DIG इरफान अली बलोच चयो त बहितरीन इंक्वायरी सॾवारनि खे सज़ा ॾियारींदड़ ऑफिसरनि खे इनाम ॾिना वेंदा त जीअं उहे वधीक ईमानदारी ऐं सचाईअ सां कमु कनि। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।